हजरत मौलाना अब्दुल अजीज मुहद्दिस देहलवी हिकड़ो वडो आलिम दिल्ली जो थी गुजरियो आ। उन्हीं हिकड़ो अजीब वाक़ियो लिखियो आ। बुजुर्ग फरमाए थो त हिकड़ो माण्हू असां वटि आयो, असांखे अची चयईं त साईं मुंहिंजी आदत आ मज़दूर आहियां, तगारी खणी सॼो ॾींहुं 100 रुपयो कमाईंदो आहियां, पोइ उन 100 रुपए मञा अटो बि वठंदो आहियां, बचनि जी भाॼी बि वठंदो आहियां, कुझु पैसा कर्ज़ में बि ॾींदो आहियां, पर 2-3 रुपया वरी ख़र्च करे अंगूर सूफ़ तूत जेका भी मौसम हूंदी आ उन्हीं मौसम जे हिसाब सां फ्रूट वठंदो आहियां। वो फ्रूट वठी 4 कुल पढ़ंदो आहियां, कुल पढ़ी अब्बे अम्मा जे रूह खे उन फ्रूट जो सवाब वॾींदो आहियां, कुलनि जो भी वो फ्रूट वाट अल्लाह जे विरहाईंदो आहियां। पर अॼु साईं मूंखे मज़दूरी लगी कान्हे, मां ख़त्मो ॾेई कोन सघियो आहियां, छा कयां? तो आलिमा मसइलो त ॿुधाए। जागो था। मौलाना फरमाए तो मां उनखे चयो बाबा हाणे तू मिसकीना कर्ज न खण, कर्ज खणी चवाए तो वञी वठ अंगूर सूफ़ तूत वञी विरहाए न, हाणे हीअं कर मार्केट में वञ। सही पोइ छा कयां मार्केट में? अबा गिदरनि जी मुंदा गिदरनि जी। सही पोइ गिदरनि जे पैसा तो कोन्हनि बाबा, तकड़ न कर, तरस त सही। हाणे हीअं कर जो मार्केट में वञी माण्हुनि खलूं उछलायूं हन गिदरनि जो, सभु को खाईंदो उछलींदो ईंदो खल, उहे खलूं वञी गॾु कर, जेतिरियूं गॾु करी सेर 2 सेर 5 सेर मण, उन्हनि खलुनि खे धोई पाक कर, पाक करे कंहिं कपिड़े ते रख, ऐं कंहिं कपिड़े ते रखी कंहिं बुखायल जानवर खे खाराए। उन खां पोइ दुआ घुर, या इलाहुल आलमीन हिन जो सवाब मां अब्बे अम्मा खे तो बख्शो। माण्हुनि में वेसा हो, उतां हो हलियो आ मार्केट मां वञी 5 8 10 किलो खलूं गॾु कयईं, टको बि न भॼई। उहे खलूं धोतई, साफ़ कयई, साफ़ करे हिकिड़े कपिड़े जे मथां रखियई, कपिड़े जे मथां रखी हिकिड़ो बुखायल गॾह बीठो हो, उन गॾह खे कन खां वठी करे उन जे मथां अची छॾियई। हो त बुखायल हो, सभु खलूं खाई वियो। जंहिं महिल खलूं खाई हलियो वियो, हिन दुआ घुरी ऐं दुआ घुरी चई, या अल्लाह हिन जो सवाब मां पंहिंजे अब्बा अब्बे अम्मा खे तो बख्शां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिन जो वक़्तु त गुज़री वियो, पर हिन खे दिलि में गणती थी पई तला छा थींदो। रात थी, निंड सुतो पियो आ। मौलाना साहब तो फरमाए ओ ख्वाब पियो लहे, पंहिंजे पीउ ऐं माउ खे ख्वाब में ॾिठई। अब्बो ऐं अम्मा हिन खे चवनि पिया, ओ बचड़ा तुंहिंजी वॾी महिरबानी, कहिड़ी महिरबानी जो तो असांखे रात जन्नत जा गिदरा खाराया आहिनि। तो असांखे थकजी विया आहियो, तो असांखे छा खारायो आहे? हिन छा खारायो? खलूं, पैसनि जूं बि न मुफ़्त जूं, महिनत कई मेड़ई, खाराई वरी कंहिंखे गॾह खे खाराई। वाह मुंहिंजा मौला तुंहिंजे रहमतां कुर्बान वञा। हिन बचड़े अब्बे अम्मा खे चयो, अब्बा अम्मा मूं त तव्हांखे जन्नत जा गिदरा कोन खाराया, किथां मिलिया? चयो बाबा तो पंहिंजे ताक़त आहर खलूं मेड़े गॾह खे खारायूं, पर मुंहिंजे रब करीम फरमायो त मुंहिंजो बानो ग़रीब आ, हिन खे खलुनि खाराइण जी ताक़त आ, मूंखे जन्नत जे गिदरनि ॾियण जी ताक़त आ। मूं पंहिंजो कमु कयो आ, मुंहिंजे रब करीम पंहिंजे रहमत वारो कमु फरमायो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुआ से छुट्टा चवण बेकार आ। हेॾो सारो मुक़ाम आहे, असां हुतां हलिया हूं कार ते, हेसी ताईं मुजादा, जाॾे ॾिहार ताॾे मुक़ाम ई मुक़ाम आहे। अॼुकल्ह एकड़ ज़मीन जो शहर जे भर में बि 4 लख रुपए में कोन थो मिले, आहे या न आहे? रोड ते हुजे, ॻोठ जी ज़मीन हुजे, शहर जी हुजे, 4 लख में असां ॾे त कोन थो मिले, तव्हां वटि मतां मिलंदो हुजे, कोन थो मिले। एॾो महांगो। पोइ जॾहिं मुआ से छुटा, पोइ मुक़ाम छो ठाहियो अथव?
घुरायो बिल्डोज़र कयो न पूरो।